गुलाम सुभाष साहब सरकारी जवानी क्या रहा जैसे कि लोग मैदान में जनरल सेक्रेटरी साहिबान काफ़ी सीनियर दोस्त बैठा में जन का लाया हुआ तमाम शुक्रवार आया हुआ है यानी साहब निकाल दी हिमायत किया तो मान दिया तकलीफ किया तो इस टाइम पेटे दोस्त मुखालिफ है इंडस्ट्री डिपार्टमेंट डिपार्टमेंट में जेके असांजा मसला मसाइल हासिल आहे उन्हनि सभिनीनि जो हल इहो ई आहे साईं जेकी अली मोहम्मद ॻाल्हि कई आहे फ़िलहाल इन पेटे जो जेको सुप्रीम इदारो आहे जनरल बाडी आहे जनरल बाडी जो इजलास घुराए साल वठो 2 साल वठो 3 साल वठो जेकी शइ थी सघे जेसिताईं मसला हल नथा थियनि जेसिताईं उस्ताद जा मसला हल नथा थियनि होटल के भी हुआ डिपार्टमेंट के भी हुआ जेके दोस्त तंदीम जा मुखालिफ न आहे उहे जेके तंदीम जा गद्दार आहिनि उन्हनि खे बि लाइ उन्हनि जे लाइ वक़्त जी ज़रूरत आहे ऐं वक़्त जी ज़रूरत इहा ई आहे त पाण जेसिताईं जेकॾहिं इन्ही उहिदनि ते आहियूं उस्ताद के सारे उस्ताद के इनिशियल अपॉइंटमेंट खां उस्ताद के बेनिफिट वठी लेकिन उहिदनि ते न हूंदासीं साईं जेके अवां जी फाइल सेक्रेटरी मिली सके तो आम उस्ताद छा हालत हूंदी इन्हनि जे लाइ गुज़ारा वेही करे सोचे करे उस्तादनि जे वॾे